अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक न्यूज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे शेख भुरकियो मां ख़बर ॿुधाईंदो। शेख भुरकियो में कोरोना वायरस तेज़ी सां पखिड़िजणु लॻो। 2 ॾींहनि में कोरोना वायरस जे मरीज़ जो अंग 3 थी वियो। वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सजाद थीम। जी सजाद थीम, छा तफ़सील आहे? नाज़रीन, शेख भुरकियो में कोरोना वायरस तेज़ी सां पखिड़िजणु लॻो। 2 ॾींहनि में कोरोना वायरस जे मरीज़नि जो अंग 3 थी वियो। सिंध सरकार जी हिदायत ते अजमको कम कंदड़ मज़दूरनि ऐं मालिकनि जी कोरोना टेस्ट कराइण वारे हुकम खां पोइ डिप्टी कमिश्नर टनमोहन खान यासिर भट्टी जी हिदायत ते शेख भुरकियो डिगमोरी राजू निज़ामानी जे 20 खां मथे अजमको कम कंदड़ पोरियतनि जी टेस्ट कराई वई। जंहिं मां शेख भुरकियो वासी 25 वरनि जो रशीद माछी जी कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण खां पोइ सिहत खाते जी टीम पुलिस जी मदद सां संदसि दुकान सील कयो वियो आहे, जॾहिं त खेसि घर में आइसोलेशन में रखियो वियो आहे। सिहत खाते जे आला अमलदार मूजिबि संदसि घर भातियुनि जी सुभाणे कोरोना टेस्ट वरिती वेंदी, जॾहिं त खेसि जेके इंसान मिलिया आहिनि उन्हनि जी जांच जारी आहे। हिन वक़्तु शेख भुरकियो में कोरोना वायरस जे मरीज़नि जो अंग 3 थी वियो आहे, जॾहिं त कोरोना जा केस वधण जा काफ़ी चिटा इम्कान आहिनि। जॾहिं कोरोना जा केस वधण करे शहरनि में सख़्तु ख़ौफ़ हिरास ठहियलु आहे। जी सजाद थीम, तव्हांजी महिरबानी। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।